हबीब अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आमद खां कुझु अॻु में इब्रा ठारायो पंहिंजो इबादत गाह। उहो बि इब्रा बि हुयो ईसाई यहूदी बदमज़हब हुयो, पर उन हिकु जॻह ठहायो त हाणे सभिनी खे चवां त हिन में अची इबादत कनि, सभिनी माण्हुनि खे चवां ऐं बैतुल्लाह शरीफ़ खे हिननि खे छॾे ॾियां। जॾहिं जो ठहायई त हिकिड़ो मुस्लमान ॾाढो कावड़िजी वियो, उन वञी उन में गंद कयो। इब्रा जो अॼु ॾिठो त मां जेको इबादत खानो ठहायो आहे उन में हे हालत आहिनि। उहो ॾाढो अची कावड़ियो, कावड़ मूं फ़ौज तयारु करायई, हाथियूं कायई, 4000 हाथी गॾु करे कमायई ऐं पंहिंजे फ़ौजनि खे बि तयारु करायई। आयो काह करे, जॾहिं जो काह करे आयो बैतुल्लाह शरीफ़ काबा में ऐं मके में सभिनी अची दान ॾिनी हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे मुबारक खे त असां त खे ताक़त कोन आहे इन जे साम्हूं असां वञूं। तव्हां हाणे मुतवली बि आहियो बैतुल्लाह शरीफ़ जा, काबतुल्लाह शरीफ़ जा, ऐं सरदार बि असांजा तव्हां आहियो, हाणे तव्हां वञो, असांजा माल वग़ैरह मारे वियो आहे उनजा फ़ौजी ऐं उहे पाण, असांजा माल असांखे वठाए ॾियो। लेकिन हज़रत अब्दुल मुतलिब रज़ियल्लाहु अन्हु पाण आयो त उहो वरी फ़ौजियुनि खे चवंदो हो त तव्हां दाब ऐं दबदबे सां घुमो, जीअं मुंहिंजो असरु थी वञे त बादशाह जा फ़ौजी जेके आहिनि हीअं दाब दबे सां घुमंदा आहिनि। पोइ उन्हनि जो जेको हुमेरी क़बीले जो हिकिड़ो बहादुर हुयो, उहो 1000 घोड़े सां विढ़ंदो हो तॾहिं बि उन्हनि खे मारे वेंदो हो। 1000 घोड़े सवारनि खां बि ज़ोर थी वेंदो हो। उहो वरी पाण खे वॾाई सां घुमे फिरे त जीअं माण्हू ॾिसनि असांजे मुक़ाबले में कोई अची न सघे। बादशाह उन्हनि खे ॾिसी ख़ुशि थिए, मुंहिंजो पालवान मुंहिंजो बहादुर आहे। जॾहिं जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो त ॿिया त अची न पिया सघनि अॻु में, हर कोई डिॼी विया। जॾहिं जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो मुबारक आयो हज़रत अब्दुल मुतलिब रज़ियल्लाहु अन्हु त साम्हूं आया, दिलेर आहे, बहादुर आहे। जॾहिं जो साम्हूं आयो त हे बि दबदबे सां घुमे पियो, जीअं जो नज़र पियुसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाढे मुबारक ते पाण झुकी करे सिधो करे उनजे हथ चुमियई। जीअं जो इब्रा ॾिठो त वञ भेणा मुंहिंजे फ़ौजियुनि जो सिपा सालार वॾो दलेर, उन वरी सिधो कयो। हे कहिड़ी ॻाल्हि आहे, मां इन जो खे हुकुम ॾिनो हो त कंहिंजे अॻु झुकजां न ऐं आॾ वॾाई सां घुमजां जीअं असांजो नालो थिए, बादशाह चढ़ाई करे आयो, असांजे साम्हूं केर बि न अचे। हे वरी पाण पंहिंजे दम खे नबी जे ॾाढे मुबारक खे सिधो थो करे। ईअं कंदे कंदे कावड़ में उन हाथी छॾिया। हाथी बि उन्हनि में हिकिड़ी हुजे सफ़ेद ऐं उहा बि ॾाढी विड़ाकी हुजे। उन हाथी खे जो छॾियऊं, जॾहिं उहो हाथी डोड़ पाए अचे नबी करीम जे भिक में साम्हूं आयो, नबी जे ॾाढे मुबारक जे साम्हूं आयो, उन हाथी बि खणी झुकी सिधो कयो नबी करीम जे ॾाढे मुबारक खे। ॾाढो कावड़ में बाह थी वियो। हीअ छा आहे, मुंहिंजा जेके फ़ौजी दस्ता आहिनि उहे बि सिधो था कनि, जेकॾहिं हाथियुनि खे छॾियुमि इहे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिधो था कनि। हिते बहादुर जेको पहलवान हुयो उहो भिक में बीठो हुजेसि। उन चयो साईं असां त उनखे सिधो कयो आहे, असां उनखे ॿाहूं बि ॿधियूं आहिनि, पर जेकॾहिं उहे तव्हांजे साम्हूं ईंदो न तव्हां बि ताज़ीम खां सवाइ रही कोन सघंदा हुए, तव्हां बि उनजी ताज़ीम कंदा हुए। उन चयो त इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं, मां वरी ताज़ीम कीअं कंदुमि, मां त जहिड़ो करण जे लाइ आयो आहियां, उन्हनि सां विढ़ण आयो आहियां। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाथियुनि खे उन सभिनी खे छॾे जॾहिं जो इब्रा जे साम्हूं आयो, हीअ पाण खे वरी हिकु तख़्त ते ठाहियो ते वेठो, तख़्त खां हेठि लही बि सिधो करे पेरे पे ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयईं त साईं जीअं हुकुम तव्हांजो हुजे, तव्हांजो अचणु कीअं थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाढे मुबारक फरमायो असां पंहिंजे उठण जे लाइ आया आहियूं, असांखे पंहिंजा उठ ॾियो। उन चयो साईं हीअ त सुवालु आसानु आहे, तव्हां पंहिंजा उठ त तव्हांखे मां ॾियां थो, पर मां चयुमि त तव्हां काबे जे लाइ आया आहियो, काबे जे दिफ़ा कंदा हुए, उन जे बारे में मूंसां कुझु ॻाल्हि ॿोल्हि कंदा हुए। नबी करीम जे ॾाढे मुबारक फरमायो त उनजो मालिक आहे काबतुल्लाह शरीफ़ जो, उहो तोखां ॾाढो आहे, उहो पंहिंजे घर जो हिफ़ाज़त पाण कंदो, तूं घबरा न।
उन चयो ठीकु आहे उहो भली मूंसां मुक़ाबिलो करे तूं 5 ऊठ काहे वञ। उहो 5 ऊठ काहे आयो पंहिंजे घर ऐं ॿिया जेके ॻोठ वारा हुया उन्हनि खे बि 5 ऊठ मोटाए ॾिनई। इहे हुया नबी करे जो ॾाढा मुबारक ऐं उन में बि एतिरो हुयो जो दुश्मन बि उनखे ॾिसी करे कंबी पवंदा हुआ।